नासिर घोटकी में भी वकीलन के सॾे ते सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शेयरनि पारां क़ौमी शाहरा ते टूल प्लाज़ा वटि धरणो हंयो पियो आहे, जंहिं सबबि गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। अपडेट मालूम कयो त एहसान कलवड़ खां। एहसान, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, घोटकी जी टूल प्लाज़ा वटि क़ौमी शाहरा ते घोटकी जी डिस्ट्रिक्ट बार पारां एडवोकेट शाहनवाज़ वसीर जेको डिस्ट्रिक्ट बार जो सदर आहे, उन जी अॻुवाणी में सियासी समाजी अॻुवाणनि, कारकुननि, शहरनि तोड़े वकीलनि पारां क़ौमी शाहरा ते धरणो जेको आहे उहो जारी आहे। जेको धरणो आहे उहो गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां क़ौमी शाहरा ते जेको तेल ऐं पेट्रोल ऐं जेको डीज़ल में इज़ाफ़ो थियो आहे, उन ख़िलाफ़ जेको आहे उहो धरणो जारी आहे। धरणे में जेको आहे तमामु जी तादाद वकील, तोड़े शहरी, सियासी समाजी अॻुवान उहे शरीक आहिनि। उन मौक़े ते जेके अॻुवान आहिनि, डिस्ट्रिक्ट बार जो सदर शाहनवाज़ वसीर, एडवोकेट अली असगर प्यार ऐं शहरी इतिहाद चेयरमैन रेस अलावा साहिब घोटो समेत केतिरा ई जेके अॻुवान आहिनि उन धरणे में शरीक आहिनि। अॻुवान जो इहो चवणु आहे त विफ़ाक़ी सरकार पारां राति जी ऊंदाही में पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में जेको आहे हिकूण जा बीड़ा अघु करण कया विया आहिनि, जंहिं सबबि आम शहरी तोड़े, वापारी तोड़े, ॿियो जेको ग़रीब ऐं मज़दूर तबिको आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। तंहिं करे इहो फ़ैसिलो असांखे क़बूल आहे। जेके पेट्रोल ऐं डीज़ल जा पुराणा अघ आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। जेकॾहिं उहे न कया विया त हीउ जेको क़ौमी शाहरा ते लॻायल धरणो आहे उहो जारी रहंदो। धरणे सबबि पंजाब खां सिंध ऐं सिंध खां पंजाब वेंदड़ जेके केतिरियूं गाॾियूं आहिनि उन्हनि जूं टिगियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। जी एहसान, अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।